अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब जी दोस्तों वॾी अपडेट अची चुकी है। नेक्स्ट एपिसोड की अपडेट तव्हां सां शेयर कंदा हलूं। अचण वारी एपिसोड में दोस्तों तव्हां इहो ॾिसंदो त हाणे आहिस्ता आहिस्ता शाहनवाज़ ख़ान खे इहो सम्झ में अची वेंदो त हाणे मुंहिंजे लाइ को ख़ासि ख़बर न आहे अचण वारी। मुंहिंजा सॼण मुंहिंजा दुश्मन यानी मुंहिंजे सॼणनि खे ख़बर पइजी वई आहे। मुंहिंजे जेको दोस्त हुया जंहिंसां मूं धोखो कयो उनखे पक पइजी वई आहे त मां हीउ सभु कमु कयां थो। मकर फ़रेब मुंहुं में आहे ऐं शाहनवाज़ ख़ान पोइ वरी नई पॉलिसी नई गेम नओं चालू खेॾंदो। आहिस्ता आहिस्ता तव्हां अॻिते जीअं जीअं हाणे ड्रामो वधंदो वेंदो दोस्तों ईअं तव्हां ॾिसजो त राज़नि जूं जेको आहे ज़हन कमु कंदो वेंदो त असां जंहिं मथां घणो एतबार कंदा हुआसीं उहो जेको आहे माण्हू सही न आहे यानी शाहनवाज़ ख़ान। ऐं हू पंहिंजे भाइरनि खे बि सौटनि खे बि ॿुधाईंदो वेंदो ऐं मुराद खे बि तमामु जल्द इहा अपडेट ख़बर पइजी वेंदी त मंसूर ख़ान बेगुनाह हुयो। सॼा कम इहे शाहनवाज़ ख़ान जा आहिनि ऐं असां नाहक मंसूर ख़ान ते जेको आहे इल्ज़ाम ॾिनो मूं ऐं मंसूर ख़ान ते मूं शक कयो। आहिस्ता आहिस्ता तमामु जल्द मुराद खे इन शइ जो अहसासु थी वेंदो मंसूर ख़ान जे ख़िलाफ़ु। पोइ ही पंहिंजा क़त्ल जा केस वापसि कंदा। अहिड़े हिसाब सां मंसूर ख़ान जेल मां रिहा थी वेंदो ऐं मंसूर ख़ान पोइ शाहनवाज़ ख़ान खे सिधो करण जे लाइ को न को नओं क़दम खणंदो ऐं इन ॿिन्ही धुरनि खे राज़नि ऐं मुराद वारनि खे भाकुर पाराए छॾींदो।